गम दिल को मार गया, बेवफा यार हुआ। गम दिल को मार गया, बेवफा यार हुआ। क्या तेरी किस्मत ढोलू बनी, तू दलीलो खुआर हुआ। हाँ? खैर ताई, ही दर्दीला गाना केंजे लाए थो गाई, ओके ॿुधा न। जेकॾहिं मुंहं से कान धी कोन थे देखदी पई आई न, आप दा ढोतुरी लेते बचे लॻा बैठा जा। असां ॿाहिरि जी सलाह ही कान्हे का, असां बि ढोलू राजू कुरोलू वते सॼो ॾींहुं रुलसूं। इहे ओए हे तोबा 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 किंजी तो ॻाल्हि करी, वॾा मफ़ाद परस्त थई। ॾिस तोखे मानी जी का सलाह कई तन, न न मतलबी माण्हू तू भी आउं तोला मानी खणी थी अचां। ॻाल्हि मानी दी कान्हे का, बुख ते मां 2-3 महीने गुज़ार वेसां, पर ॻाल्हि दरअसल बेवफाई दी। पर मैं बेवफाई दा असली बर्दाश्त कोन कर सकसां। पर खैर मैं भी ढोलू राज कुरोलू देखी ना को किए बे मैं रुलेंदा। तारा जे सर दे खैर होजे। अरे हे जीता मड़ा तू मुखे मारी दे। ओड़े जे निड़िए ते नहीं लत रखी मैं तो ओबासी भी न दींदे, वनी अल्लाह के प्यारो थींदे। अम्मा न चो बेचारे के मां। हाय रहमत अक्सी ते कने ना मेरा कदर है, बाकी पहली मात खड़ी जगह ते बंदूक हड़न जलियो बंदूक। अरे दे बंदूक का अरे अरे बस मारे चले से मारे बंदूक का तो हरे मारे सती बेनीम का अंधा दे दीता। अरे दे तू यो बात रे के हाथ उठाई शादी करे पई। हां मुखे त हैरत थी थे, तू दर्दीला गीत गाए के लाए पियो। तो जेला है कोखे में जो बीठी है वो तो मुझे घर अचे यार, हिते जो। हां घर तो जे अचे है ना। जड़ो बदम तड़ो डिठम, पर सालों का वधिक कमीनो ही न निकरंदो। जेकरे मूसा जे हथां मूसा जी वॾी माए खे न माराया त पोइ सालू कहिड़े कम जो। सच सच ॿुधायो त तव्हांखे का बि सज़ा कोन मिलंदी। मुंहिंजे खाते में ज़हर कंहिं मिलायो, न त टंडी खे मारे छॾींदुसि, टंडी खे। ज़ीनत जेकॾहिं मां ज़हर ॾियां त घणो वक़्तु अॻु में ॾियां? अॻु में ॾींहुं हा त इल्ज़ाम त तूं मथां अचे हा न। ज़ाहिरी आहे खाधो त हाणे मां थी पचायां त इल्ज़ाम त मूं मथां ई ईंदो न। खाधो त सभई गॾिजी खाऊं था, पोइ असांखे ज़हर छो न वरितो? माई वॾी, तूं एतिरी बेवकूफ़ त नाहीं जेतिरी ॾिसण में अचे। माई वॾी, लाज़मी न आहे त खाधे में ज़हर मिलाइजे, खीर में बि मिलाए सघिजे ऐं उहे वॾे बाबे साईं पीतो हुजे। हा खीर मां फ्रिज में रखंदी आहियां, पर केतिरा ई दफ़ा ज़ीनत फ्रिज खोले ऐं बंदि करे थी। हिक ॿिए मथां इल्ज़ाम लॻाइण जी का ज़रूरत न आहे। मूंखे पाणे ख़बर पइजी वेंदी, पाणे ख़बर पइजी वेंदी त मूंखे हमेशह हमेशह लाइ
निंड संभालण वारो केरु आहे? केरु आहे? ये कंहिंजी आहे? ही त मुंहिंजी आहे। तो त ज़हर ॾिनो ई कोन्हे, पोइ तोखे एॾी परेशानी छो आहे? मां त ईअं ई बसि दिल जी तसली लाइ चाहियां पियो। बचाए बहरशाह, तुंहिंजे पिण ते छेलो नज़रानो ॾींदुसि। ये छा आहे? बाबा साईं, मूंखे ॾियो। बाबा साईं, ही त मिठो ज़हर आहे। मुंहिंजी हकीमनि सां उथिरे आहे, हिन खे सिलो पॉइज़न चवंदा आहिनि। लॻे थो त माई वॾीअ जो तव्हांखे प्याले कराइण जो पको पह करे छॾियो अथई। न न, ये बोतल मुंहिंजी न आहे। ही तुंहिंजी न आहे त तुंहिंजा मलाइक हिते रखी विया। असांखे त पंहिंजे कमरे में पेर बि रखण न आहे ॾींदी। ठीकु आहे, ही मां डॉक्टर खां लेबोरेटरी में चेक कराए थो अचां। जेकॾहिं ही ज़हर निकितो त ज़ीनत तुंहिंजो ख़ैर न आहे। वो त मूसा खान जो बेर कोई हरते पे मुझे गाल का बतो मूसा मूसा बलासा तुझा बात। अम्मा दादी, इन कमरे में ज़हर कीअं पहुतो? रईसे हिते वेही इंतजार करण खां बहितर आहे त दुश्मननि जे घर में घिड़ी हली वार कयूं। न खिरल न, असां हिकु दफ़ो पहिरियां बि वार करे चुका आहियूं। जेकॾहिं ॿिए दफ़े हुन ॻोठ ते हला कई त कई मज़लूम मरंदा। मां नथो चाहियां त कंहिं मासूम कंहिं बेगुनाह जो खून वहे। पोइ त हिन ॻोठ जो रुख कॾहिं बि कोन कंदा। ईंदा छो त हालार खान खे सब्र ईंदो ई कोन, न वरी मज्जूअ खे वेहण ईंदो। हू ॿिए दफ़े ज़रूर ईंदा। मज्जू खां को वधीक ॿियो तकिड़ो ऐं हुथरो न आहे। मां पाण इहो ई चाहियां थो त हिकु चकर, सिर्फ़ु हिकु चकर मज्जूअ जो ई मुंहिंजो आम्हूं साम्हूं मुक़ाबिलो थिए। पोइ ॿुधाईंदुसि मां मज्जूअ खे त खैरल ई खैर खड़ो लॻे ई कोन। दयालो आलमीन कीअं थी तबियत हाणे? मजो तबियत हाणे बिल्कुलु सही आहे ऐं तव्हां सां गॾु हथियार खणी हलण लाइ बि तयारु आहियां।
ना मीना ना कुछ ॾींहं आराम कर पोइ हिन ॻाल्हि खे ॾिसूं था। न बादशाह, बहादुर खान जे माण्हुनि जे लाइ माओ मजू काफ़ी आहिनि। मूंखे नथो लॻे त मजू ऐं तूं को मूटो ॿारे सघंदव। बादशाह, उन जाड़े बहादुर खान जा माण्हू वारे में हुया, पर मजू रोके वेठो। हकीम मां रिढनि ॿकरनि खे मारण कोन पुचाया। उन ई राति अगरि असां हमलो कयो आहे न त हू वधि में वधि होशियार थी वञनि। मजो, मूंखे पंहिंजे हमराहन जो प्लान घुर्जे। वञण खां पोइ इहो न सोच त तुंहिंजे साम्हूं केरु आहे। सिर्फ़ बहादुर खान जो माण्हू हुअणु घुर्जे। पोइ समूरो पंहिंजे हथियार जो बारूद उनजे सीने में लाए छॾ। मौत जो ॿियो नालो मजू आहे, मजू। खाली मोटण ते मूंखे बि दोस लॻी, पर छा कयां, मजबूर हुयुसि। छो त मुंहिंजी दिलि चवे थी हिन हथियार मां पहिरीं गोली खेरल जो सीनो चीरे, सीनो चीरे। अॼु राति वरी वञूं था। जेकॾहिं बाहि जा मच न मारियऊं न त पोइ चइजो। अॼु राति बचण वारी आहे मजो। वञी तयारी कयो ऐं खाली न अचिजो। मां बहादुर खान जे ॻोठ में रोज़ तॾो ॾिसण थो चाहियां। अचे हे साईं खे मिठाई ॾिजांइ ऐं हाणे तूं वञ, मतां तोखे कोई ॾिसी न वठे। जे ॿीहर तावीज़ खणी अचे नी त ख़्याल सां अचिजांइ, मतां कंहिंजी नज़र न तो ते पइजी वञे, छो त हिन वक़्तु सुहिणी ऐं सोनी मुंहिंजी ताड़ में आहिनि। वॾी अम्मा, तूं खुट कई न कर, कंहिंखो ख़बर ई कोन पवसी इहो धरते। असुल महकना भली राजा दे पटके लहन। हाय एड़े पिरी सद करे सी पीछे तो मौलू ओधर ते मर वेसी। असल मैं कहदा राजा दे पटके लसन, राजा दे। सोनी सदको सदको मोलू बगैर बुधाण जे वनी पियो। न न ये मोटा हा उधर ते हाने छड बहाने के वनी पियो, वरी हाने चे पे त मां वापस पियो। न सोनी नू भटारे में मोटा हा, तू इतबार कर उधर ते। हल भला कयम एतबार। आ भला इहो त बुधाए त न वडी रेसियाणी तोके छा पे चयो? वडी मायो पे आखे एड़े ताबीज करवा जो ही हाने खण हो मन उधर ते। मोलू हाने मां भी तोके पैसा दियां थी, पर तोके एकड़ो कम करणो पवंदो। जेके ताबीज कराइण वनी तो ने ये उबता कराए छ। उबते ताबीज? सोनी सदको सदको मोलू तू अन्या कोन तो समझी। सोनी समझ गयुस ये समझ तो ताबीज उबते थी गई। असल राजा दे पटके लसन। मोलू जे कने ताबीज उपता न थिया त पोए मुंजी भी खबर थई। तू आखी ताबीज उपते न थी वन, इमले वेदा ये ताबीज उपते थी सन उधर ते। असल राजा दे पटके लसन, तू खुटका न कर। वन न पो नवीन जान जा पुट नू ए सगुरा
मानो तो कैसे चाहिए मानो तेरे तेरे कहने लगे मारे बोता लगे मारे अरे माँ गरीब मुझे चाहे मारे कदे माँ तो ना शादी भी नहीं किया चुप उठी चला तो उठी चला तो ना उठी बाबा भाई माफी मुझे माफी बस कर जमा जमा और जैसे कुछ लफ्ज़ भी कढ़ो थी ना तो सबों ने क्या करे मना छक्के कढ़ा दो मार अरे घनी लड़ी करे चुको आई अरे जो रुस्तम खान चाहे तो वो कन्न खोला बुद्ध मारना अरे दुश्मन मारना बाकी जगह बुधाई दो ना माँ बुद्ध दो बुद्ध तपोय बुद्ध बनी बहादुर खान के चैस तो जेकॾहिं पंहिंजो ऐं पंहिंजे ॻोठ वारनि जो ख़ैर घुरी थो त ख़ैरल खे हाणे जो हाणे था तड़े कढ ऐं जेकॾहिं तव्हां ख़ैरल खे अञा पनाह ॾींदा रहियो त पोइ तव्हांखे मुंहिंजे कहर ऐं ग़ज़ब खां को भी न बचाए सघंदो मां सिर्फ़ ॿ ॾींहं इंतज़ार कंदुसि ऐं जे 2 ॾींहंनि खां पोइ मूंखे ख़बर पई त ख़ैरल हिते रहियल आहे त मां मौत बणिजी ईंदुसि ऐं पोइ तव्हां मां को बि न बचंदो हाणे भॼ हाणे जा पुट भॼ खैर आज सिर ॾे ख़ैर हुजे हिते आजो हीअ माई जन्नत रहण नथी ॾे पई होॾे हवेलीअ में वरी बाहि लॻेसि हिन मुईअ सकीना खे उहा टिकाव करण न ॾींदी हाणे कुझु त करणो पवंदो जा त हितां जन्नत जी पाड़ पटिया या हुते वरी हुनखे मुईअ सकीना खे मारे मञाया हला थई बिली कहला पेट में वलूट पिया थई कहला थी खडू खोटी बुधाए कारा जे सर ॾे ख़ैर हुजे कंहिंजूं बि खडूं खोटिया कहिड़ियूं बि खडूं खोटिया पतो जहिड़ी मेह जे लाइ मां खडूं खोटे न थी सघां ॻाल्हि ॿुध माई हाणे जेके पंहिंजा टीन टपड़ थई न यकदम खण ऐं हल हितां ऐं तोखे इन लाइ कोन हिते विहारियोम त वेठी तूं असां लाइ खडियूं खोट हितां निकिरां हे को घर तो जो खरीद थियल छा हाँ छो न आहे मुंहिंजो ऐं तोखां अॻ में त आऊं हिते आई हुअसि न तंहिंजे करे मुंहिंजो थियो तूं हाणे आई आहीं आऊं चवई थी निकर हितां तूं निकर आऊं चवई थी निकर हितां बारे ॾिनी अथव परे चाची छॾ बत बरेस अरे और मते छा कंदी रह बत तूं हलो ना अरे ओ छोरी हां मां काडे वई है निकर छा दे लाइ हां छो निकर परे थी आई परे थी मुंहिंजी मां खां छोरी आऊं चवई थी तूं परे थी त ॾिसांस त सही निकर हितां हाँ अम्मा जो थी सिर वञाई ऐं मां परे थियां मोथा टिले राना मोथा टिले हटू चाचन जे कुले हटू मामन जे कुले दाना दाना तमादा जे चिंता मोथा टिले राना मोथा टिले बस करड़े छोरा ने भागत या इन काटे जू गनियूं आऊं बि ॾिसां हाणे त तव्हां हिते रहो कीअं थियूं हा हलड़ी हल कोर्टूं खुलियो पियो अथई खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे हाणे हिन घर मां असां न तोखे निकरणो पवंदो तोखे अलाए कंहिंजे ज़ोर ते लॻी आहे हाणे खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे मां रहंदसि मां कड़ी कंहिं मछरायो अथई त हिननि खे कढी अकेली थी त मौजा मल्हायूं हल छाजे लाइ हला ॾिसां त कीअं थी तव्हां हिते रहो न रहंदासीं तो खंड जाऊं था पिया वॾी आई यार सियाणी पहिरें हुनखे त मोह ॾियो हा पाण हिनखे मां चङी तरह थी लत ॾेई साह कढां अगे जॾा माण्हू वल तू लता पई ॾेंदी आहीं चुप हाणे ॾेंदी आहीं त
कौन थोड़ा भञाए नहीं भागा बाबा साईं मां ॻाल्हि कंदो मां टीच में पितर में मिटी पिलो करे ने रुस्तम जो पिलो होश मां निकिरी चुको तो बाबा साईं जे मां ॿीहर हथ अची वियोमांसि न त तोखे बालू साबित न बालूअ जो ढांचो आहे थींदी ऐं न बालू न जेके फड़कियूं हणंदा आहिनि न उहे कुझु बि न आहिनि करे सघंदा कुछ भी न खुदा कूड़ न हणाए बहादुर खान खुदा कूड़ न हणाए मुंहिंजो रुस्तम खान सां पुराणो वास्तो आहे वो जेको चवंदो आहे उहो कंदो ज़रूर आहे जेकॾहिं चयो अथई त हिन ॻोठ जो रुख ज़रूर कंदो उनखे मुंहुं ॾियण जी सघ खैरल रखे थो जेकॾहिं तूं रुस्तम खे चङी तरह सुञाणी थो त पोइ रुस्तम खे अञा बि वधीक तंग कयो त पोइ कुझु हमरा मोकिले हुन जे मथां फायरिंग कराए जे रुस्तम जोश में अचे जोश में अची पंहिंजा होश विञाए वेहे ऐं हिते अचे हिते अचे अहिड़ो त हथी को कयोसि जीअं अॻिते छा जेकॾहिं साम्हूं आयो त पहिरीं धक सां ख़तम करे छॾींदोमांसि जेकॾहिं रुस्तम खे ख़तम करणो आहे न हिन ॻोठ जी हदनि ताईं रुस्तम खे माणी ॾिसो मां तव्हांखे हाणे हर टाइम अखियूं खोले हलणु घुर्जे छो त हिक तरफ़ आलार ऐं ॿिए तरफ़ रुस्तम मज्जू जहिड़ो चमड़ो बि आहे जेको भी तव्हांखे मिले हितां मात खाई वापसि वञे मात खाई